मूंखे ॿ टिनि धुरुनि चयो आहे, संगत बि चयो आहे त प्लाट मूं चयो प्लाट खे मां न कंदुसि, हीअ असांजी अमड़ आहे, हीअ असांजी अमड़ आहे, असां हिनखे विकिणंदासीं कोन। वाह वाह, केरु तव्हां अरब खान ॾेई छॾे 1 अरब? मां चवां 2 अरब बि जेतिरा बि कोन, छो त असां ठहिया बि हिन मिटीअ में आहियूं, वेंदासीं बि मिटीअ में। वाह यार, कोई अमड़ खे मां कीअं खपायां? सलाम आहे इन ॻाल्हि ते भाकुर पायूं। हाँ, कोई इसको 2 अरब रुपए में भी खरीदना चाहे, ये अपनी जमीन नहीं बेचेंगे। पंहिंजी ज़मीन जी उपत ख़ासि तौर कणक जो हिकु दाणो बि नाहे खपायो। पोइ एॾो खीर केॾां कयो तव्हां? साईं असांजी फैमिली वॾी न आहे, पर मूं वटि मुसाफ़िर मड़ो या फ़क़ीर फुकरो। हिन बुज़ुर्ग सां मिलंदव त ख़ुशि थी वेंदव, संदसि ॻाल्हियूं ॿुधी अचरज में वठिजी वेंदव। सिंध में माण्हू पिया आहिनि ऐं हीउ चाचो उन्हनि माण्हुनि मंझां आहे जेको सिंध जी भलारी धरतीअ सां एतिरो त प्यार करे थो जंहिंखे दुनिया जी वॾी दौलत सां बि तोरे ई नथो सघिजे। चवे थो सिंध जी हीअ मिट्री मुंहिंजी माउ आहे, अमड़ खे कीअं खपायां, भले को अरबे रुपया बि छो न ॾे, जेसीं जीअरो आहियां हिकु भितर बि न खपाईंदुसि। भितर बि न खपाइणो। चवंदा आहिनि त ग़रीब जी दिलि वॾी हूंदी आहे, सो हिन ग़रीब जी दिलड़ीअ में बि हिकु सखी रहे थो। त हिन ग़रीब सखी बुज़ुर्ग जो ही विलाग अवां जेकर आख़िर ताईं ॾिठो त तव्हां बि असां वांगुरु ज़रूरु चवंदव त वाह चाचा साईं वाह। हिन सखी चाचे सां मिलाईंदड़ पंहिंजे हिन भाउ जो ही चैनल सब्सक्राइब ज़रूरु करे वठो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। वालेकुम। दोस्तों तव्हांखे अॼोके विलाग में हिकु अहिड़े किरदार सां मिल रहियूं था जंहिं वटि थोरी घणी माशाअल्लाह ज़मीन बि आहे, पर संदसि दावा आहे त हुन अॼु ताईं पंहिंजी ज़मीन जी उपत ख़ासि तौर कणक जो हिकु दाणो बि नाहे खपायो। छो नथो खपाए, छा सबबु आहे, तव्हांखे उहो ॿुधायूं था। संदसि हिकु पुटु कीअं शहीद थी वियो ऐं उहो भुटे जे दौर में पुलिस में सिपाही तौरु कीअं भर्ती थियो, इहो सभु कुझु तव्हांखे अॼोके विलाग में ॾिसण ऐं ॿुधण लाइ मिलंदो। असां मौजूदु आहियूं भिरिया सिटी, ज़िले नौशहर और फ़ैरोज़ जो ख़ूबसूरत शहर आहे ऐं असां सां गॾु मौजूदु आहे, बल्कि असां गॾु मौजूदु आहियूं चाचे मोहम्मद इब्राहिम सुमरे साहब सां। तव्हांखे कचहरी करायूं था, मिल रहियूं था। पंहिंजे भाउ जो ही चैनल सब्सक्राइब कयो। दोस्तों आज आपको एक ऐसे किरदार से मिलवा रहे हैं, छोटे से ज़मींदार हैं वो, लेकिन इनका दावा है कि आज तक उन्होंने अपनी ज़मीन की जो उपत होती है, जो पैदावार होती है, उससे एक दाना भी बेचा नहीं। तो वो जो गंदम उतरती है उनका वो क्या करते हैं, किस में बांट देते हैं, आज के विलाग में आपको ये देखने और सुनने को मिलेगा। अपने भाई का ये चैनल सब्सक्राइब करें। चाहे साईं छा हाल आहे, ख़ुशि आहियो, तबियत सही आहे, ठीक ठाक है? खैर खुश खैर। उम्र तव्हांजी घणी आहे? उम्र से मुझे हींअर थींदी 74 साल। 74 साल। जी जी। ही तव्हांजी ज़मीन आहे माशाअल्लाह? जी जी जी। केसि ताईं आहे दंग? ही तक़रीबन ही दंग हीअं आहे, ॿियो वरी दंग हे चौधारी नाले वारो, हे पासो ही, ये वण जेका ॾिसजंदा बबरनि जा नंढा नंढा रखिया अथमि छांव जे करे। सही आहे। इहे आहिनि या कुझु हे वण टिण आहिनि, कुझु ॿकरियूं उन्हनि जे लाइ टाई टपो खपे। सही आहे। ही वरी मां गाह काणींदो हेॾो वारो माल जे लाइ गाह आहे। तव्हां आख़िर छो कणक या ॿियो फसल छो नथा खपायो, उन तरफ़ अचूं था। जी जी। पर तव्हां पुलिस में रहियो, कॾहिं भर्ती थियो, किथे किथे रहियो, इहो थोरो असांखे ॿुधाइजो। साईं मां अलाह साईं जन्नत नसीब करे भुटे साहब खे, जेको असां सिंधियुनि खे भर्ती कयईं, जंहिं मंझि मां भर्ती थियुसि 71 में असांजी फ़ौज बांग्लादेश में क़ैद थी वई। असांजी 71 में जेकी लड़ाई लॻी उन में असांजी फ़ौज पाक आर्मी। घणा फ़ौजी क़ैद थिया हुते तक़रीबन? उते तक़रीबन 90,000 फ़ौजी असांजा सही आहे क़ैद थी विया। खोटी अची वई, पोइ फील्ड सिक्योरिटी फोर्स भुटे साहब हिकिड़ो पंहिंजो बीहारियो, उनजो इहो मंशूर हो त हीउ जेको मां फोर्स बीहारियां थो त बॉर्डर ते बि कमु हुजे ऐं अंदरूनी मुल्क में को गड़बड़ थिए त उन में बि असांखे इहो ई फोर्स कमु हुजे। सही आहे। ॿुधी बाबा? जी जी। पोइ मां भर्ती थियुसि 75 में। 1975 में? जी जी। जंहिं मंझि असांखे जेको आहे सो हुननि अचे रखियो हैदराबाद हाली रोड ते। हाली रोड ते। अच्छा, हाली रोड इलाइक़ो आहे हैदराबाद जो। हा, उते ट्रेनिंग बि असांजी उते हाली रोड में थी ऐं असां जेका ऑफिसर जा उस्ताद हुया उहे आर्मी जा एक्समैन हुया। अच्छा। असांखे आर्मी वारी ट्रेनिंग ॾिनो। सही आहे। ॿुधी बाबा? सही। पोइ उन खां पोइ जेको आहे सो असां ट्रेनिंग तक़रीबन साल हली, साल खां पोइ असांखे पासिंग आउट थी, असांखे पास करे कढियऊं, जंहिंमें मूंखे पंहिंजे फेरनि जे हिसाब सां, फेरिंग जे हिसाब सां गुड सर्टिफिकेट मिलियल आहे। अच्छा। जी जी।
सही जेको सर्टिफिकेट मूं वटि पियो आहे मां पंहिंजो संभाले रखियो उहो मूंखे मिलियल आहे। सही आहे। पोइ तक़रीबन 76 में भुट्टे साहब क़ौमी मिल्कियत में मिलियूं वरितियूं जंहिंमें असांखे अंदरूनी सिंध में तक़रीबन असांखे ड्यूटियूं करणियूं पइजी वियूं, जंहिंमें असां ठठो, हैदराबाद, सिजावल, जाती इहे इलाइक़ा। तव्हां आहियो भुट्टे जे दौर जा माण्हू। जी जी अॻूणी पुलिस कीअं हुई ऐं हाणोकी जेका पुलिस ॾिसो था जी जी केतिरो फ़र्क़ु आहे? साईं हींअर वॾो फ़र्क़ु आहे। अच्छा। छो त हींअर ग़रीब पुलिस वारे जो वैल्यू कोन्हे। हा। न हुन जूं पघारूं एतिरियूं आहिनि, न हुन जो वैल्यू आहे। हा। जेकर हींअर पुलिस में भर्ती थिए न कंहिं वॾेरे जी या कंहिं मिनिस्टर या MLA जी MP जी कोटा में त उहो अॻिते नथो हली सघे। अच्छा, इहा ॻाल्हि थी हिकिड़ी, इहो त माना इहा सिपाहियुनि जी हालत आहे। ऑफिसर ख़ुशि आहे, सिपाही वेल में आहे वीचारो, इहा हक़ीक़त आहे। इहो त माना उन्हनि जी हालत ज़ार आहे। इन ते असां उन्हनि सां हमदर्दी करे सघूं था। जी जी पर इन पुलिस ते अॼुकल्ह जे दौर में केॾा केॾा इल्ज़ाम लॻनि, पुलिस ते ख़ासि तौरु साफ़िन ते बि लॻनि था। जी जी ॿियनि खे छॾियो, असां साफ़िन जी ॻाल्हि कयूं, साफ़िन ते बि लॻनि था। जी जी पर पुलिस ते वॾा लॻनि था इल्ज़ाम करप्शन जा। जी जी ठीकु आहे, त अॻु में ईअं लॻंदा हुआ? अॻु में कोन आहे त अॻु में पुलिस जी असां जे वक़्त में भर्ती थियासीं या असांखे वरी 77 में वरी कराची मोकिलियऊं, छो त असांखे भुट्टे साहब जो फोर्स जेको आहे जनरल ज़िया साहब टोड़े छॾियो। सही आहे। 77 में। सही आहे, माना अॻु में ईमानदारी हुई। ईमानदारी हुई ऐं इज़त हुई। कुझु हींअर पुलिस वारनि पंहिंजी इज़त पाण ख़राबु कई आहे। कुझु हुननि जी वरी मथनि ऑफिसरनि ख़राबु कई आहे। मूंखे हुकुम मिलंदो त तूं फलाणे खे ॾंडु हण वञी त मां त हणंदुसि न भाउ। पोइ गुनाहगार हुजे या ऐब वारो हुजे या न बि हुजे, हा न भाउ, त पोइ इहे ॻाल्हियूं बि पुलिस में अची वियूं आहिनि। अच्छा, मूंखे ख़बर पई आहे त चाचे हीअ जेका ज़मीन ठाही आहे जेतिरी बि आहे केतिरी आहे तव्हांखे ॿुधायूं था। कणिक कंहिंखे विराईंदो आहे, केॾांहुं कंदो आहे, केतिरा सोमण कणिक लहेसि थी हर साल। पर इहो तव्हांखे ॿुधायूं, चयो वञे थो त चाचे हीअ ज़मीन पंहिंजी महिनत सां ठाही, थोरो थोरो करे सस्ताईअ दौर में हिन ज़मीन वरिती। चाचो को वॾो ज़मींदार न हो, चाचे जा वॾा के ज़मींदार न हुआ। पोइ त माण्हू आहे ॾाढा ख़ुशि अख़लाक़ बाकिरदार क़िस्म जा माण्हू आहिनि, शरीफ़ माण्हू आहिनि, ॾाढे हिकिड़े पुरसुकून अमन भरे माहौल में पाड़े में ई रहनि था। दोस्तों, ये बहुत ही पुरसुकून इलाका है, पुरअमन इलाका है। बिरिया सिटी के बराबर में ज़िला नौशेरो फेरोज़ का ये शहर है, तहसील हेडक्वार्टर है, इनका घर है मेमून मोहल्ला। न मेमून मोहल्ला न सही, हीअ जेको मूं कागर बनी जा पंहिंजे जा कढाया चए हिते मुंहिंजे चाचनि जी मिल्कियत हुई ऐं मूंखे पंहिंजे वालिद साहब नालो ॿुधाए न। नालो हिन ॻोठ जो अथई अली बश्क ढरखण। ये पुरसुकून इनका गाँव है, सामने इनकी भैंसें हैं, छोटी सी औताक इन्होंने बनाई है। दूध का क्या करते हैं, बेचते नहीं बेचते, इनसे जानते हैं। दोस्तों, चाचो आहे घण रुखी शख्सियत जो मालिक। चाचे मथे अचो न, मथे अचो 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 अचो, हलूं था कचहरी कंदा था हलूं। सिंधी खां अलावा चाचो ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाए ॼाणे थो, सम्झी ॼाणे थो, उहे ॿोलियूं बि ॿुधूं था चाचे खां। बांसुरी बि वॼाए थो ऐं चाचे जो ही माशाल्लाह भलियूं मयूं ॾाढियूं बीठियूं आहिनि। चाहे मयूं घणियूं अथव? मेयूं साईं हींअर त मूंखे 4 आहिनि, 4 सूअं आहिनि, 2 पाॾा आहिनि। अच्छा, माशाल्लाह। हिकु अधु का आधारी बि आहे, जंहिं ग़रीब वटि खीर न अचे मां बि कायो आधारी तूं खीर बि पी ऐं तात बि न वञी। अच्छा, जी जी मुफ़्त? हा, आधारियूं अधु ते। हा जी जी माशाल्लाह, सही आहे, इहो बि सुठो भला। आधारी माना ख़र्च हू पाण कंदो? हा, ख़र्च हू कंदो। अच्छा, खीर वो खणंदो। बाक़ी खीर रोज़ केतिरो थिए थो असांजो? हा, असांजो तक़रीबन 15 किलो खनि, 12-15 किलो हिकिड़े टाइम ते? हिकिड़े टाइम ते, ॿई टाइम जेको आहे। पोइ तव्हांजी फैमिली त एॾी वॾी न आहे, हा, पोइ एॾो खीर केॾां कयो तव्हां? साईं असांजी फैमिली वॾी न आहे, पर मूं वटि मुसाफ़िर मड़ो या फ़क़ीर फुकरो या अहिड़ो को अची सम्झो ओड़े पाड़े में त हुनखे को 2 गिलास खीर जा ॾियणु या 2 गिलास लस्सी जा ॾियणु। अच्छा, हा भाउ, ॾाढी भली ॻाल्हि आहे यार, ॾाढी भली ॻाल्हि आहे। इहे कम असां वटि आहिनि थोरा घणा, अञा इन्हनि कमनि खे असां नथा छॾियूं। ज़बरदस्त, माशाल्लाह, अलाह साईं ख़ुशि करे, अलाह साईं तव्हांखे बरकत ॾे, हिन जो वॾो तव्हांखे अजुर मिलंदो। दोस्तो, तव्हां पाण ॿुधो, इंसानु ग़रीब चवंदा आहिनि जेतिरो ग़रीब हूंदो आहे उनजी दिलि वॾी हूंदी आहे। चाचो बि ठीकु आहे, थोरी ज़मीन अथसि, थोरो माल अथसि, पर वॾो ज़मींदार कोन्हे, को वॾेरो कोन्हे, पर इन जी दिलि वीचारे ॾिसो। कणिक बि नथो खपाए, तव्हांखे ॿुधायूं था केॾां थो करे कणिक। छा तव्हांजो हिकिड़ो पुटु शहीद थी वियो, मूं ॿुधो आहे, छा नालो हुयुसि, किथे शहीद थियो? हुन नालो मोहम्मद इस्माइल, उहो थियो वाना टल में। अच्छा, मुंहिंजो पुटु जेको भर्ती थियो त उहो माना हुनखे वॾो शौक़ु हुयो त शूटर थियो वञी, पोइ तक़रीबन हुनखे ऑफिसर पाण सां गॾु रखंदा हुआ, छो त शूटर हो। हिते मुक़ाबिलो थियो, उते
फर्स्ट नंबर आयो सूबे सिंध में शानेबाज़ी में। हा पोइ वरी क्यानी साहब माना आयो उन क्यानी साहब जे दौर में वरी पंजाब में मुक़ाबिलो थियो इन फेरिंग जो शूटर जे हिसाब सां हाँ उसे भी उनखे सुठा माना चांस मिलिया। माशाल्लाह। जी जी ये शहीद की तस्वीर है। इनके फर्जंद थे मोहम्मद इस्माइल सुमरो। ये वाना में कुछ साल कबल शहीद हो गए थे। कॾहिं शहीद थियो आहे? इहो थियो साईं तक़रीबन इनखे 8-9 साल गुज़री विया आहिनि। 8-9 साल कबल वाना में दहशत गर्दों के हाथों ये शहीद हो गए थे। अल्लाह ताला इनके दर्जात बुलंद करे, इनको आमीन। जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए। ये आला किस्म के ये शूटर थे, बड़े ज़बरदस्त निशानेबाज थे। शहादत का जो वाक़या है वो भी बड़ी बहादुरी पर मबनी है। बताया जाता है कि इनको गोलियां लगी, उसके बाद भी ये लड़ते रहे, आखिरी दम तक ये लड़े, खून बहता रहा। जब इनको पीछे से वार करके इन पे हमला किया गया और गोलियों के बस्ट मारे गए, फिर ये शहीद हो गए। चाचा मोहम्मद इब्राहिम सुमरो साहब जो हैं मुख्तलिफ लैंग्वेजेस भी जानते हैं। ये इनकी जवानी की तस्वीर है। ये पुलिस में हवालदार हुआ करते थे। ये भी माशाल्लाह ये जवानी की तस्वीर। ये सिपाही था पहिरों। चीज़ें संभाल के रखी हुई हैं चाचा ने। हाँ चाहे हिन में सफ़ा जलाल चांहि जो था लॻो। हा त वरी हुकुम मिले त वार सां भरी रखो छो त विच ते वरी मुहाजरनि जो अच्छा। करो। ज़बरदस्त ही तस्वीर दोस्तों ॾिसो। ही शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं संदसि शहीद फर्ज़ंद शाहनवाज़ शाहनवाज़ शहीद शाहनवाज़ भुट्टो साहब। मूंखे लॻे थो त ईद जी निमाज़ जो टाइम आहे, मूं किथे पढ़ियो ये तस्वीर मूं में ॾिठी, हिन जो कैप्शन मूं पढ़ियो। ऐं सिंधी टोपी माशाल्लाह यार छा त ख़ूबसूरत जवान हो। ॿई भाइर केतिरा ख़ूबसूरत केतिरा दिलेर हूंदा हुआ माशाल्लाह। ॿिन्ही खे शहादत नसीब थी। अल्लाह साईं हिन जा दर्जात बुलंद फरमाए। ऐं चाचे जी तस्वीर पूअ जवानी। चाचे पोइ बाद में हिनखे शायदि रंगीन करायो आहे न। जी जी हीअ तव्हांजो भाउ आहे? इहो भाउ आहे मुंहिंजो। सही। ऐं हीअ? इहो मुंहिंजो भाउ आहे मस्तानो। अच्छा हा इहो फोत थी वियो। इहो पोइ थी वियो। ऐं हीअ तव्हां इस्माइल हीअ जेको शहीद थी वियो चाचे जो फर्ज़ंद। हा हीअ ॾिसो हीअ जाइ किथे जी तस्वीर आहे? हीअ साईं तस्वीर मां जेको पंहिंजे फोर्स में रहियुसि न त उते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां माना असांजो हा खाइण पचाइण उथणु वेहणु हा। रांदियूं रूंदियूं पोइ मां मियां वारनि सां रहियुसि। अच्छा पोइ मियां वाली तव्हांखे लैंग्वेज अचे थी? सराइकी उहो बि थोरी ॻाल्हाईंदा घणी अचे थी। ॿुधायो कुझु असांखे सराइकी में। सिराइके में जे सलू कंदो न भाउ खे हा त उहो सलू ओ भिरा हेॾे आओ माड़ा। ऐं जेकॾहिं वरी सिराइकी जेका ख़ासि करे मियां वारी आहिनि न हा इहे बहादुर क़ौम आहे। अच्छा जंहिंसां बि दोस्ती रखंदा न त माना निभाईंदा भॼंदा न। अच्छा अच्छा मुल्तानी सराइकी जेका हिते आहे मुल्तान खां औरते भावलपुर रहीमयार ख़ान देरा गाज़ी ख़ान ऐं मियां वाली में जेका ॻाल्हाई वञे थी कहिड़ो फ़र्क़ु आहे, केतिरो फ़र्क़ु आहे? मियां वाली ऐं जेको मुल्तान जी ॿोली आहे न सिराइकी उन में थोरो फ़र्क़ु आहे। हिकिड़ी जेकी मुल्तान जी ॿोली आहे सिराइकी उहा मिठी ज़बान आहे। हा ओ मेरे भिरावड़ो इॾे आओ हा ए पे कमु करेंदे आ। हा ऐं मियां वारनि वारी थोरी ठोस आहे। ठोस ओ भिरा इॾे आओ पतरे रुपया छॾींदई आहे। माना सख़्तु आहे हुनजी ॿोली थोरी। थोरी ठोस आहे। अच्छा उन खां सराइकी खां सवाइ ॿी कहिड़ी ॿोली अचे तव्हांखे? ॿी बिरोह की ॿोली बिरोहनि सां मां कुझु वक़्तु रहियो। हाँ बिरोही ॻाल्हायो थोरी भला। बिरोह की ॿोली में आहे त जेको हुनखे सॾु करिणो आहे हाँ त ओ मार्को अनांग बरड़े ख़ुदा खलेव अरार खां हिना माना काॾे थो वञी हाँ द अंबल ना चूनका माना नंढो आया है ना। सही है। इर्ग कुन रे सही है। हा अनांग बर इर्ग कुन दीर कुन। वाह 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 इहा बि माशाल्लाह आहे ॾुखी ॿोली हा ब्राइवी की पर ब्राइवी ॿोली माशाल्लाह सुठी ॿोली आहे मिठी भली ॿोली आहे असांखे त वणे थी। हा जो इहा बि सिंध जी ॿोली आहे हिकिड़ी हा, माशाल्लाह असांजा हा। भाइर आहिनि हा ऐं बरोच बि आहिनि सिंधी बि आहिनि बिरोही। हा सो अच्छा उन खां सवाइ बरोच की अचे? इहा बरोच की आहे बसि ॿी न न हीअ त ब्राइवी थी हा। बरोच की जॻह बरोच बरोच। की कोन थी अचे। अच्छा उहा कोन थी अचे। न। उन खां सवाइ भला अंग्रेज़ी ॻाल्हाए थोरी घणी? न सही हा मां पढ़ियोसीं 5 दर्जा। 5 दर्जा पढ़ियल जी, आहियो। जी। सिंधी त हाणे पंहिंजी आहे ॻाल्हायूं पिया। जी, जी, सिंधी मादरी ज़बान असांजी। हा हा जी जी सही आहे। इहे 2-3 ॿोलियूं मिड़ाई थोरी जी, घणी जी। अचनि उहो तव्हांखे। उन जे हिसाब सां जो मां इन फोर्स जे हिसाब सां रहियुसि न सभिनि सां रहियासीं हा उते सभु भाइर आहियूं। सही आहे। फोर्स में असां सभु हिकु ई आहियूं। सही आहे। फोर्स में क़ौम जो न ॾिसिबो आहे। ई चाचे जो घर साम्हूं तव्हांखे नज़र अचे पियो? माशाल्लाह ही साम्हूं ॾिसो था ॿार आॾो खेॾनि पिया। हाणे चाचे खां पुछूं था जा घणी कणिक लहे थी हर साल तव्हांजी? असांजी तक़रीबन पौणा 200 मण 150 मण कणिक लहंदी आहे। घर लाइ केतिरी रखंदा आहियो, केतिरी कत पवंदी आहे घर लाइ? असुल में असां विकिणंदा कोन आहियूं छो त हिते फ़क़ीर फुकरो बा
देरो थींदो नंढड़ा नंढड़ा ॿार बि ईंदा आहिनि उन्हनि जी ॿिया ई हूंदी आहे त चाचे जी या मामे जी कणिक लहे त असां उनखे वठूं हा इहो बि चकर आहे तंहिंखां पोइ असांजी नंढड़ी हिकिड़ी मस्जिद आहे हा इन मस्जिद में पेश इमाम आहे उनखे ॾिनो की ॿिए फ़क़ीर फ़ुक़ीर खे ॾिनो हा। कंहिं ग़रीब मिट माइट खे को अधु मण ॾिनो माना अहिड़े हिसाब सां माना ग़रीबनि में विरायो था जी जी माना विरासत वारी केतिरी थी वञे थी अधु ठही वञे थी न अधु नथी थिए अधु चौथी पती चौथी पती 25% जी जी 25% दोस्तो अॼु जे दौर में 200 मण लहे थी जेकॾहिं त 25% माना 50 मण जी जी ऐं 50 मण तव्हां लॻायो या बि माना 2.5 लख ई थी वेंदी जी 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 हा न एतिरी कोन थींदी छो त अन जो रेट कोन्हे को केतिरी थींदी भला रेट जे ॼण त पोइ हज़ार गंज आहे हिन फसल में फी एकड़ ते लख रुपया ख़र्च आहे फी एकड़ ते लख रुपया ख़र्च आहे सही आहे छो त हर शइ मां अॻियां पछाड़ी में अननि जो रेट कोन थो थिए इन में असां मार खाई था वञूं अच्छा कणिक खां सवाइ ॿियो कहिड़ो फसल कयो तव्हां ॿियो असां पंहिंजे माल मता जे लाइ हा माना माल मता जे हिसाब सां असां पंहिंजो गाह पठो बि कयूं था हा जेको हेॾे ॾेखारियमि तव्हांखे हीउ गाह आहे होॾे गाह आहे हीअ वरी विच ते टुकड़ो जेको आहे इहो ई कणिक जो आहे माना उपत खपाइण लाइ कहिड़ी था कयो मिसाल फुटी थी वियो हा फुटी असां खाईंदा? खपाईंदा आहियूं खपाईंदा आहियो जी जी कमांद कयो न कमंद जो पाणी कोन्हे हिते एतिरो अच्छा असां पाणी हिकिड़ी फुटी ॿियो कणिक ॿियो गाह बसि ऐं घर लाइ भाॼी वग़ैरह भाॼी वग़ैरह काईंदासीं पर हाणे नथा करे सघूं अच्छा दोस्तों ये देखिए ज़मीन कितनी है तव्हांजी टोटल तक़रीबन 5 एकड़ खनि थींदी वाह 5 एकड़ इनकी ज़मीन है लेकिन ये 5 एकड़ जो है 50 एकड़ के बराबर होगी क्यों मार्केट वैल्यू थोड़ा चेक करें सामने ये मेन रोड आपको नज़र आ रहा है जो नेशनल हाईवे बाईपास से कनेक्ट होता हुआ आगे दरिया सिटी में इंटर होता है तो ये प्राइम लोकेशन है और इसकी वैल्यू जो है बहुत ज़्यादा है चाहे नहीं मार्केट वैल्यू केतिरी हूंदी सही मार्केट वैल्यू जी असां जांच न कई आहे पोइ बि माना प्लाटनि जे हिसाब सां मूंखे 2 टे धुरनि चयो आहे संगत बि चयो आहे त प्लाट मुंहिंजो प्लाट खे मां न कंदो हीअ असांजी अमड़ आहे अच्छा हीअ असांजी अमड़ आहे असां ज़मीन हिनखे विकिणंदासीं कोन वाह वाह बाक़ी हाणे मुंहिंजे खां पोइ मुंहिंजा पुट खपाइनि त उन्हनि जी मर्ज़ी आहे बाक़ी मां न खपाईंदुसि केरु तव्हां अरब खन ॾेई छॾे 1 अरब मां ॼाण 2 अरब बि जे बि कोन्हे छो त असां ठहिया बि हिन मिटीअ मंझि आहियूं वेंदासीं बि मिटीअ मंझि वाह यार पोइ हिन अमड़ खे मां कीअं खपायां वाह। हीअ मुंहिंजी अमड़ आहे हिकिड़ी सलाम अमड़ आहे इन मूंखे- ॻाल्हि ते भाकुर पायूं हा वाह वाह ज़बरदस्त हिकिड़ी अमड़ असांखे चाचो हा ॼणियूं हा। पायो हिन असांखे अमड़ असांखे चाचो वाह ऐं इहा अमड़ हिकिड़ो भितर बनाए मूंखे खपाइणो चाचो को एॾो वॾो मालदार कोन्हे को चाचो ग़रीब माण्हू आहे पुलिस में नौकिरी करे थोरो थोरो जोड़े पुलिस में बि मां सुठे नमूने अॼु ॾींहं ताईं मुंहिंजा कागर जेके शीट ॻोल्हींदव न हा। त उहो बि असांजे मुंहिंजे शीट ते ॻाढ़ो अखर न ॾिसंदव अच्छा हा, मूंखे- माना ड्यूटी पंक्चुअल कयो था ड्यूटी मां पंचुल कई न कंहिं ग़रीब खे तकलीफ़ ॾिनी हे मूंखे जेको वंड मिलियो न मूंखे कुदरती वंड मिलियो जो मां मुंहिंजो कागर ऑफिसर ताईं विया मूं चयो मूंखे ऑफिसरी न खपे एसआई जे लाइ मुंहिंजा कागर सखर मां असांजी डिवीज़न सखर ई मुंहिंजा कागर उॾे विया पोइ ओॾो मां पंहिंजा मोटराया छो त मुंहिंजे घर में बि के वसिया कान हुई ऐं मुंहिंजा 49 साल उमिरि बि हुई अञा मां करे सघां पियो पर मूं न कई अच्छा जे तव्हां इहो ॿुधायो ज़मीन किथां ठाही आहे कीअं वरितव ज़मीन जॾहिं 2002 में पाणी जो बहिरान थी वियो हा पोइ मूंखे अबाणी त पंहिंजो हिसो पती आयो हा उहा केतिरी हुई उहा तक़रीबन एकड़ बनी जो एकड़ ॿ सही आहे बाक़ी ॿी जेके वरी मुंहिंजा चाचा हुया हा। हिन हिसा भाई वारी जेका हा पोइ कुझु वरी मूं उन्हनि चयो पाणी बि कोन्हे को उहा तव्हां घणे में वरिती उहा मूं वरिती तक़रीबन 2002 खां पोइ माना अॻु मुंहिंजी घणे में वरितव उहा त मूं 5000 रुपया वेसो 5000 रुपया वैसो माना तक़रीबन 2 लख रुपया फी एकड़ जी 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 एतिरे थी वेंदी अंदाज़न जी जी मतिलबु 2 लख खां थोरी घटि थींदी हा ऐं जे वैसा पाण काउंटिंग कयूं अच्छा पोइ पैसा किथां था आंदा पैसा मां इन करे पंहिंजा सूबेदारी जा कागर वापसि कया मां पेंशन वरिती 2002 में रिटायर मां 2002 में थियुसि हा मां पंहिंजी पेंशन वठी ऐं हीअ बोरिंग जा हीअ 4 भितर जेका मूं वरिता न हा त मां उहे पैसा छो मूं वटि ॿियो पैसो कुझु बि कोन हो हा मूं वटि पैसो न हो पोइ रिटायरमेंट करे मुंहिंजा कागर विया सखर हा छो त असांजी सखर डिवीज़न आहे पोइ उतां मां कागर पंहिंजा मोटराए ऐं पेंशन वरिती पोइ पेंशन मां जमा 4 भितर ठाहिया पेंशन मां जी जी अच्छा दोस्तों इब्राहिम साहब ने ये जो ज़मीन बनाई तकरीबन 5 एकड़ है जिसमें से 1.5 एकड़ इनको
विरासत में मिली अपने वालिद की तरफ से। 3.5 एकड़ ज़मीन इन्होंने ख़रीदी थी 2002 में। रिटायरमेंट के बाद अर्ली रिटायरमेंट इन्होंने ली थी, जो इनको जीपी फंड पेंशन मिली उसमें से इन्होंने ख़रीदी। उस वक्त ये बता रहे हैं 2 लाख रुपए फ़ी एकड़ के करीब ली थी ज़मीन, क्योंकि उस वक्त इसकी वैल्यू कम थी, पानी नहीं था। इन्होंने फिर यहाँ ट्यूबवेल लगवाया, बोर करवाया। लेकिन अभी इनको कहा जाता है, इनका दावा है कि कुछ बिल्डर्स ऑफर्स दे रहे हैं कि इस पर एक हाउसिंग स्कीम बनाई जाए, क्योंकि काफ़ी बड़ा एरिया है तो अच्छे खासे प्लाट्स निकल सकते हैं। इनका कहना है, वैसे तो अगर ये इसको कोई बिल्डर ख़रीद ले ज़मीन तो करोड़ों रुपए इसकी मालियत होगी, लेकिन इनका कहना है, इनका दावा है कि अगर कोई इसको 2 अरब रुपए में भी ख़रीदना चाहे, ये अपनी ज़मीन नहीं बेचेंगे। इनका कहना है जब तक मैं ज़िंदा हूँ ये ज़मीन नहीं बेचूँगा। इसलिए नहीं बेचूँगा कि ये ज़मीन मेरी माँ है। इनका कहना है कि एक माँ वो है जिसने मुझे जन्म दिया, और एक ये माँ है जो मरने के बाद मुझे अपने सीने में पनाह देगी। तो बड़ी दिलचस्प स्टोरी है, इनको अप्रिशिएट करना चाहिए। ऐसे जज्बात ये रखते हैं माशाल्लाह। तो माशाल्लाह हमारे सिंध के लोग ऐसे ही पुरखुलूस सादा हैं। बहुत सारे ऐसे लोग हैं सिंध में जो रिवायात को, जज्बात को अहमियत देते हैं, रिश्तों को अहमियत देते हैं, चाहे वो इंसानों से हो, चाहे वो ज़मीन से हो, चाहे इन बेज़ुबान जानवरों से हो। वो फिर पैसे को जो है अवलियत नहीं देते। चाहे वॾी महिरबानी, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾाढी ख़ुशी थी तव्हां मिली। चाचो मोहम्मद इब्राहिम हाणे असांखे पंहिंजो ॿाकरो माल ॾेखारण लाइ वठी पियो वञे। ई उताग जे पुठियां वाड़ो त अचो साईं, अचो तव्हां अॻिते अचो। हीअ न भुटे दौर जा माण्हू, पुराणे दौर जा माण्हू, इन्हनि जा जज़्बा वॾा आलीशान आहिनि, केॾा पुरखुलूस आहिनि माशा अल्लाह। वाह माशा अल्लाह, वाह ज़बरदस्त। चाहे केतिरो माल आहे ॿाकरो तव्हांखे? साईं हूअं त मूंखे माल गंज हो, पर हिते शहर जे हिसाब सां वरी मूं कुझु आधारियूं ॾेई छॾियो माण्हुनि खे। अच्छा। हा, मुंहिंजा भाइट आहिनि के मिट माइट आहिनि, हा। छो त एतिरो माल नथो वणे हिननि खे, शहरगिरी आहे न। हा सही ॻाल्हि एतिरी आहे। खुराक बि हिननि खे खपे, खुराक खपे, ॾुखियो शौक़ु आहे। ॾुखियो शौक़ु आहे। पोइ हिनजी सार संभाल केरु लहे? सार संभाल सां पंहिंजो पाण, मुंहिंजा पुट आहिनि, मां आहियां। हीउ नंढड़ो? हा, इहो बि आहे। हिकिड़ो छोकिरो मुंहिंजो होॾे टंडो जाम, इहो जामछोरे में सिंध यूनिवर्सिटी में पढ़ायांसि थो। पढ़े थो? असां त कोन पढ़ी सघियासीं, सुठो पर सुठो। मुंहिंजा बच्चा चवंदा कंहिं कंदी थियनि। सही आहे। हींअर ड्यूटी बूटी कंहिंखे कान्हे का, त असां पंहिंजो इहो माल मता हल संभाले करे इन में रोज़ी रिज़्क़ या पढ़ाई जा ख़र्च। माशाल्लाह ई साईं, ॿाकरो माल बरकत वारो आहे। पर इहो चाचा मूंखे ॿुधाइजो, चाचे खां असां वधीक कचहरी कयूं था, हिन खां बांसुरी बि वॼाए थो, असांजे चाचो बांसुरी वॼाए बि ॾेखारींदो। पर दोस्तो जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचे पई त हिनखे लाइक ऐं शेयर कंदा हलो, कमेंट्स कंदा हलो, ऐं भाउ जो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कयो। चए हीउ माल धारियो अथव, खपाईंदा बि आहियो कीअं, माना मक़सदु छा आहे हिन जो? न हिन जो खपाईंदा आहियूं भाउ। खपाईंदा आहियो? हा, कुझु छेला छेला जेका आहिनि असां ताते उज़ा ते जाड़े मौक़े ते जंहिंमें असांखे थोरो सुठो पैसो मिली वञे, सही आहे। पंहिंजी रोज़ी आहे, हक़ लाल जी रोज़ी आहे। बरकत केतिरी आहे ॿाकरे माल में? ॿाकरे माल खे हुज़ूर पाक जी दुआ थियल हुजे बाबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर पाक जी हिन माल खे दुआ थियल आहे माशाल्लाह। हुज़ूर पाक पाण हिन माल सां घुमियो आहे, सही आहे, है न। ऐं तक़रीबन हिन रिज़्क़ में वॾी बरकत आहे माशाल्लाह। छो त हिकिड़ी की बकरी 4 फर बि ॾिए थी। अहिड़ी नसुल बि मूं वटि आहे जेकी 4 फर ॾिए थी, अहिड़ी नसुल आहे जेकी 2 3 फर बि ॾिए थी, है न। तव्हां मिक्स आहे नसुल न? हा, मिक्स आहे। असां नसुल मिक्स आहे। हिकिड़ो थींदो आहे न, सुठो बि धारियोसीं। न हीअ बि सुठियूं आहिनि। हा, सुठियूं बि धारियूं, बहितरीन आहिनि। हा, वो माशाल्लाह भली बकरी बीठी आहे। हा हा। ये कहिड़ो नसुल आहे चाचा? सिंधी आहे पंहिंजी हा, सिंधी बकरी या पंहिंजी सिंधी नसुल आहे? जी जी। सही। हू जेकी बकरी आहे ॻाढ़ी, इहा फरनि जे हिसाब सां भली आहे, जो 4 फर थी। अच्छा। माशाल्लाह हुन 4 फरनि खे ताते बि थिए, एतिरो खीर बि अथसि। पर तातूं वरी ईअं त पंहिंजे हथ में बि आहे कुझु। अच्छा, खीर वाला केतिरो थिए रोज़ ॿाकरो? खीर कोन खपंदो, पर फरनि लाइ मस थो थिए। हाँ, 2 टे फर हुजनि, पोइ फर ई मस था कनि। अच्छा सही आहे। चाचो असांखे हाणे बांसुरी वॼाए ॾेखारींदो। अबा मुंहिंजो उस्ताद कोन्हे, पर जहिड़ो मुंहिंजो हाल नंढे हूंदे हिन रिज़्क़ सां असां जेको सिखिया आहियूं, हा, हाणे तव्हांखे सभ खां पहिरियों मां ॿुधायां थो राणो। राणो ॿुधायो। छो त राणो जेको आहे न, रूह जी रिहाण आहे। रूह जी रिहाण। राणे जो राग रूह जी रिहाण आहे। हीअ तक़रीबन
राति जे पोएं पर ते ही माना ही ॿुधो वेंदो आहे ॿुधो वेंदो आहे ही बैंसरीअ में मज़ो थो करे। बिस्मिल्लाह। हाणे तव्हांखे इहो ॿुधायां मां। दोस्तो चाचे इब्राहिम जी कचहरी तव्हांखे कीअं लॻी? मूंखे त ॾाढी पसंदि आई, छाकाणि त शानदार किरदार जो माण्हू हो। असुलु माण्हू जो किरदारु जेको आहे पैसे सां नाहे परखिबो, दिलि सां परखिबो आहे, सचाई ख़ुलूस सां परखिबो आहे, ईमानदारी सां परखिबो आहे। त हीअ पुराणे दौर जा माण्हू जेके आहिनि, जेके चवंदा भुटे दौर जा माण्हू, ऐं हक़ीक़त आहे भुटे जे दौर में पुलिस में भर्ती थियो, पोइ रिटायर थियो ऐं महिनत करे पंहिंजी ॿ ॾींहं टुकड़ो ठाही, उन जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं।